अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशेट अगड़ा है। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे अरस्तु। अरस्तु जो तालुक़ु यूनान सां हो। सुकरात ऐं अफ़लातून ख़्याल परस्त हुआ, पर उन्हनि जी भेट में अरस्तु माक़ूलियत जो हामी हो। हिन वटि अक़ल जी अहमियत हुई। जेतोणीकि पाण अफ़लातून जो शागिर्दु हो, पर त बि हिन खां मुख़्तलिफ़ फ़लसफ़े में यकीन हुअसि। अदबी तनक़ीद जे हवाले सां संदसि ॿ तसनीफ़ूं आम आहिनि, हिकु पोइटिका ऐं ॿी रेटोरिका। पहिरीं में शाइरी जे फ़न ते बहस कयो वियो आहे ऐं ॿी में ख़िताबत जे फ़न ते। अफ़लातून जे दौर में मुल्क ऐं माशरे जूं हालतूं मुख़्तलिफ़ हुयूं, जो अफ़लातून खे सियासत ऐं इख़लाक़ खे वधीक अहमियत ॾियणी पई ऐं फ़न खे घटि। पर अरस्तू जे ज़माने में हालतूं मुख़्तलिफ़ हुयूं ऐं सिकंदर एज़म जे अचण खां पोइ मुल्क ऐं माशरे में इस्तेहकाम पैदा थी वियो हो। उन करे अरस्तू अफ़लातून खां मुख़्तलिफ़ फ़िक्र जो इज़हार कयो। अफ़लातून बुनियादी तरह फ़लसफ़ी हो, जॾहिं त अरस्तू साइंसदान हो। उन करे हिन अदब जो बि अहिड़ी तरह तजज़ियो थिए कयो। हिन जो को सियासी ऐं इख़लाक़ी मक़सदु कोन हो। उन करे हिन पंहिंजे क़दीम अदब जो अहिड़ी तरह जाइज़ो थिए वरितो, ॼण त को साइंसदान मादी शयुनि जो अभ्यास करे उन मां असूल अख़ज़ करे। अरस्तू लॻभॻि 120 किताब लिखिया, पर अदब लाइ सिर्फ़ 2 किताब पोइटिका ऐं रेटोरिका लिखिया। अरस्तू शाइरी खे इंसान जी फितरत से सम्झो ऐं नकुल ऐं तक़लीद करण जो मादो इंसान में फितरी तौरु मौजूदु आहे। हिन वटि नक़ल जो अमल ॼण नई तख़लीक़ जे बराबरि हुई। हिकु तारीख़दान सिर्फ़ु असांखे किरदार जे बुनियादी मालूमात ॾींदो आहे, पर शाइर ख़ासि वाक़िअनि खे अमूमी ऐं आफ़ाक़ी बणाए छॾींदो आहे। अरस्तू जी नज़र में शाइरी जूं ख़ुसूसियतूं ही हुयूं। अज़ीम शाइरी आफ़ाक़ी, काइनाती ऐं हमगीर सदाकतनि वारी हूंदी आहे। शाइरी जी अपील बि आफ़ाक़ी ऐं काइनाती हूंदी आहे ऐं उहा ज़मान ऐं मकान जी पाबंद न हूंदी आहे। शाइरी ऐं फ़लसफ़े में को बि तज़ाद न हूंदो आहे। ॿिन्ही जो मक़सदु काइनाती सदाकतनि जी ॻोल्हा हूंदो आहे। अरस्तू जो चवणु हो त ट्रेजिडी रहम ऐं डप जे जज़्बनि खे उभारे अहिड़े मक़ाम ते आणे थी छॾे जिते जज़्बा थकिजी था पवनि ऐं ख़ारिज थी था वञनि। उन्हनि जी जाइ ते सुकून, अमुन ऐं हिमत जा जज़्बा अची वञनि था। उन अमल खे कैथारसिस यानी नेकाल जो अमल सॾिजे थो। अरस्तू फ़न लाइ उत्साह जी बि अहमियत बयानु कई आहे। शाइरी तख़लीक़ लाइ तहरुक या उत्साह जो नतीजो हूंदी आहे। हिन जो चवणु हो त के शाइर पंहिंजी ज़हानत सां शाइरी कंदा आहिनि ऐं किन ते इल्हामी क़ुवत नाज़िल थींदी आहे। शाइरी सदाकत खे पेश करे थी ऐं ख़ुशी ॾियण जी सलाहियत रखे थी। अरस्तू हिकु साइंसदान हुअण जी हैसियत सां अदब जो जाइज़ो बि तजज़िये सां वरितो ऐं हिन खे पहिरियों नक़ाद सॾियो वञे थो।